सॼी सिंध जियां हिंगोर जा शहर ऐं आसपास जे ॻोठनि में बि मुसलसल बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे। ॻोठ राणो खान सोलंकी समेत केतिराई ॻोठ पाणी जी लपेट में अची विया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर फयाज़ मोहसिन सोलंकी मूजिबि लाॻीते बरसात सबबि केतिराई घर ड्रही पट पइजी विया। बरसात जो पाणी ॿोॾि वारी सूरतहाल इख़्तियार करे वियो। केतिराई माण्हू घर ख़ाली करे लॾपलाण करे विया आहिनि। बरसात मुतासिर ॻोठाणनि उस्ताद मोहम्मद सालेह सोलंकी, आसिफ हाशमाणी, उस्ताद बशीर मेमण, कासदारई ऐं ॿिया ॻोठाणा बियारो मददगार खुलियल आसमान हेठि बचनि समेत वेठल आहिनि। ज़िले इंतिज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदनि मुतासिरनि जी का बि सार न लधी आहे। मुतासिरनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, कमिश्नर सखर ऐं डिप्टी कमिश्नर ख़ैरपुर खां नोटिस वठी सहायता करण जो मुतालबो कयो आहे।